Assalamu alaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां इसम जे काइंट्स जे बारे में असां पढ़ंदासीं। त पहिरियां असां पार्ट्स ऑफ स्पीच डिस्कस कयो हुआसीं। त मुख़्तलिफ़ पार्ट्स ऑफ स्पीच जेके असांजा 8 हुया उहे असां डिस्कस कया हुआसीं। त इहे असां जेके आहिनि काइंट्स जेके आहिनि इसम जा असां अॼु डिस्कस कंदासीं, छाकाणि त हीअ जेके विडियो आहे त मोस्टली असांजो SST सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं प्लस कांस्टेबल जे लाइ अहम आहे, छाकाणि त ग्रामर बि जेका आहे IBSTS में मोस्टली 10 MCQs कांस्टेबल जे लाइ जेके ग्रामर जे हिसाब सां ईंदा आहिनि। त उन में को बि लिटरेचर वग़ैरह जो को क्वेश्चन हूंदो त हीअ लेक्चर कांस्टेबल जे लाइ बि आम आहे, जेके दोस्त कांस्टेबल जी वग़ैरह तयारी करे रहिया आहिनि। त अॼु असां इसम जा काइंट्स पढ़ंदासीं। त इसम जा मोस्टली असांजा 2 काइंट्स आहिनि सिंधी में। त इसम ज़ात जंहिंखे चवंदा आहियूं एब्स्ट्रैक्ट नाउन, ऐं इसम सिफ़ात जंहिंखे चवंदा आहियूं असां कॉन्क्रीट नाउन असां जंहिंखे चवंदा आहियूं। त इसम ज़ात माना अहिड़ियूं शयूं जिन खे असां महसूसु करे सघूं पर उनखे जिस्मानी वजूदु न हुजे त उन्हनि खे असां इसम ज़ात चवंदा आहियूं, जंहिंखे असां एब्स्ट्रैक्ट नाउन चवंदा आहियूं। जीअं मां चवंदा आहियूं असां ख़ुशबू थी वई, अमीरी थी वई, फ़क़ीरी, ग़रीबी, इहे असांजा छा आहिनि इसम ज़ात आहिनि। मां मिसाल लिखियो आहे, जीअं लिखियो आहे हिकिड़ो जुमिलो, मां अली अमीर आहे, अली अमीर आहे। त अमीर हिते असांजो छा आहे इसम ज़ात आहे। ॿियो असलम जी वफ़ादारी मशहूरु आहे, त असलम जी वफ़ादारी हिते असांजो वरी छा थी वेंदो इसम ज़ात। इसम सिफ़ात, इसम सिफ़ात आहे त इसम असां ज़ात पढ़ियोसीं। वरी इसम सिफ़ात जा वरी 2 जेके आहिनि काइंट्स आहिनि। त इसम आम आहे ऐं ॿियो इसम ख़ासि आहे। इसम सिफ़ात मां अहिड़ियूं शयूं जिन जो वजूदु हुजे ऐं जिस्मानी तौरु नज़र बि अचनि त उनखे असां इसम सिफ़ात चवंदा आहियूं। जीअं कुर्सी, चाक, कापी, माण्हू, वण वग़ैरह इहे छा आहिनि इसम सिफ़ात आहिनि। त असलम वटि हिकु कुर्सी आहे, त हिते कुर्सी जेको आहे इसम सिफ़ात आहे। त असलम बि हिकिड़ो छा आहे इसम, उनखे वजूद बि आहे ऐं असां उनखे ॾिसी बि सघूं था। ऐं कुर्सी बि आहे, त उहे शयूं जेके जिस्मानी तौरु नज़र बि अचनि ऐं उनखे वजूद बि हुजे त उनखे असां इसम सिफ़ात चवंदा आहियूं। त ॿियो असांजो आहे त इसम सिफ़ात जा वरी 2 जेके आहिनि टाइप्स हूंदा आहिनि। त इसम सिफ़ात जा 2 क़िस्म आहिनि। त हिकिड़ो हूंदो आहे इसम आम, ॿियो हूंदो आहे इसम ख़ासि, जंहिंखे असां कॉमन नाउन ऐं प्रॉपर नाउन चवंदा आहियूं इंग्लिश में। इसम आम माना कंहिं बि आम शइ जे नाले खे इसम आम चवंदा आहियूं। जीअं स्कूल थी वियो, सिपाही थी वियो, शागिर्द थी वियो। त हाणे स्कूल त केतिरा ई थी विया, मां चवां रोशन तारा स्कूल या चवां पब्लिक स्कूल, IBA पब्लिक स्कूल, त इहो हिकिड़ो वरी असांजो इसम ख़ासि थींदो। या IBA यूनिवर्सिटी चवां त इहो बि हिकिड़ो इसम ख़ासि थींदो। ठीकु आहे। हाणे स्कूल त केतिरा ई थी विया, सिपाही बि केतिरा ई थी विया, शागिर्द बि केतिरा ई थी विया। त माना इहो जीअं मां चवां क़ाइदे आज़म, अलामा इक़बाल, ठीकु आहे, शेक्सपियर्स, ठीकु आहे, इहे माना हिकिड़ो इसम वरी ख़ासि में अची वेंदा। ॿियो जीअं मिसाल मां लिखियो आहे स्कूल मस्जिद जे भरिसां आहे, त हिते स्कूल बि जेको आहे ऐं मस्जिद बि जेका आहे छा आहे इसम आम आहे। इसम ख़ासि वरी उनखे चवंदा आहियूं माना कंहिं ख़ासि शइ जे नाले खे, उहो जानदार बि थी सघे थो, बेजानदार बि थी सघे थो, उनखे इसम ख़ासि चवंदा आहियूं। हाणे इसम ख़ासि कहिड़ा कहिड़ा आहिनि, ताजमहल थी वई, लाल मस्जिद थी वई, ठीकु आहे, सिटी ग्रामर स्कूल थी वियो, माना इहे असांजा छा आहिनि इसम ख़ासि आहिनि। बाइज़र मस्जिद थी वई, या शाही क़िलो थी वियो, कोडे जी क़िलो थी वियो, इहे असांजा छा आहिनि इसम ख़ासि में अचनि था। हाणे जीअं बादशाही मस्जिद लाहौर में आहे, त बादशाही ते वरी छा आहे इसम ख़ासि आहे। त हीअ हुया माना इसम ख़ासि जे इसम जे हिसाब सां जेके हुनजा मेन 2 टाइप्स आहिनि, इसम ज़ात ऐं इसम सिफ़ात। वरी इसम सिफ़ात खे असां ॿिनि टाइप्स में विरहाईंदा आहियूं, त इसम आम ऐं इसम ख़ासि। ॿियो असां हिकिड़ो इसम आम जी नंढड़ी सूरत इसम तस्गीर बि हूंदी आहे। त इसम तस्गीर माना का नंढी शइ, माना खट मां खटड़ी, किताब मां किताबड़ी। त अहिड़े हिसाब सां बि ईंदो आहे। त खटड़ी, किताबड़ी, संदूकड़ी, इहे माना ग्रामर जे हिसाब सां आहिनि। त इहे इसम तस्गीर आहिनि। इहो हुयो असांजो इसम जे बारे में जेके काइंट्स हुया, त उन जे बारे में असां डिस्कस कयोसीं। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में ज़मीर जे बारे में पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।